मुल्क में अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, पर अॼोके ॾींहं ते बि उहे साॻिया मज़दूर पंहिंजी मज़दूरी करे रहिया आहिनि। अचो त वधीक ख़ांस ॻाल्हि ॿोल करियूं था जेके हिते मज़दूरी कनि पिया त उन्हनि जो छा चवणु आहे। अॼोके ॾींहं ते बि हू पंहिंजे घर में ॿचनि सां हीउ ॾींहुं नथा मल्हाए सघनि, कहिड़ा सबब आहिनि, अचो हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। सभिनी मज़दूरनि खे मोकल आहे, सॼे शहर मुल्क में मोकल आहे ऐं वॾा माण्हू आहिनि उहे त पंहिंजा एसियुनि में सुता पिया आहिनि सुकून सां। असां मज़दूर माण्हू असां हीअ मज़दूरी कयूं था त असां खाऊं था। जेकॾहिं असां मज़दूरी ते न वेंदासीं त ज़ाहिर आहे असांजा बच्चा अॼु बि त बुख ते वेहनि, पर हे अहिड़ो ॼाड़ो आहे पोइ बि असांखे मजबूरनि हिते मज़दूरी थी करणी पए। तो इन जे करे असां वॾे वज़ीर खे अपील इहा ई कंदासीं त असांखे को कार्ड ॾिनो वञे, को मज़दूर कार्ड जंहिंजे लाइ असां हेड़े ॼाड़े ते घटि कम से कम असां पंहिंजे बच्चनि सां घर ते वेहूं। हुकूमत असां ते रहम करे ग़रीबनि ते। हिनमहिल ॾिसो था 400 रुपया लीटर थी वियो आहे तेल। जुमे जे ॾींहुं बि असां कमु था कयूं त गुरबत आहे न, इन जे करे असां जुमे जे ॾींहुं छुटी नथा करे सघूं। 400 रुपया लीटर तेल थी वियो आहे, महांगाई ॾिसो था 100 रुपया किलो त अटो थो मिले पियो। हिनमहिल छा मज़दूर जी ॾियाड़ 700-800 रुपया, उन में छा थींदो? तंहिंजे करे असां जुमे जे ॾींहुं बि नथा वेही सघूं। नथा करे सघूं, एॾी महांगाई थी वई आहे जो इन जे करे असां वेही पे बचनि जो गुज़र नथो अचे। इन जे करे अॼु मज़दूरी कयूं था, वेही कोन गुज़ारे सघूं। छा मुतालबो था कयो हुकूमत खां? हुकूमत असांखे रिलीफ ॾिए, टेम मानीअ जो गुज़र सफ़र ॾिए त पोइ वेही सघूं था। हुकूमत खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मज़दूरनि खे बि अहिड़ो मज़दूर कार्ड ॾिनो वञे जीअं अॼोको ॾींहुं हू बि पंहिंजे बच्चनि सां मल्हाए सघनि। कैमरामैन फराली सां गॾु गुलशन चांडियो, धरती टी न्यूज़, राणीपुर।